पिंकी मैं बस आ रही हूँ और अब करना ये है कि तमाशा करो। तमाशा ये है कि एक दो ट्रांस अपनी कमीजें फाड़े और तुम लोग ऐसे वीडियो बनाओ। एसएसपी शाहज़ेब चाचड़ ते जूनियर क्लार्क मारिया सारियो लाॻापा रखण जा संगीन इल्ज़ाम छो लगाया आहिनि। जॾहिं ही तकरार शिद्दत अख़्तियार करे वियो त ही मामलो आख़िरकार टियों रुख अख़्तियार कीअं करे वरितो। एसएसपी मथां जिंसी हिरासमेंट जा इल्ज़ाम मामूली न आहिनि। सभ खां पहिरियों ॾिसणो पवंदो त ही मामलो किथां छिड़ियो ऐं छो छिड़ियो। मारिया सारियो हैदराबाद एसएसपी ऑफिस में जूनियर क्लार्क तौरु मुक़ररु हुई, जेका चाइल्ड एंड ह्यूमन प्रोटेक्शन जी इंचार्ज तौरु कमु करे रही हुई। मामलो छिकताण उन वक़्तु अख़्तियार करे वियो जॾहिं एसएसपी शाहज़ेब चाचड़ पारां उन सेल जी ज़िम्मेवारी इंस्पेक्टर बेनज़ीर ज़रदारी हवाले कई वई, जंहिं ते मारिया सारियो कावड़ियल हुई ऐं मुसलसल पंहिंजो उहिदो वापसि वठण लाइ कोशिशूं करे रही हुई। मारिया सारियो खे मामलो उन वक़्तु महांगो पइजी वियो जॾहिं संदसि हक़ में खदड़नि फ़क़ीरनि एहतिजाज कयो त हिकु ऑडियो लीक्स जो इंकशाफ थी पियो। एसएसपी शाहज़ेब चाचड़ मारिया सारियो जा 2 ऑडियो मैसेज मीडिया ते लीक कया। उन्हनि ऑडियोज़ में मारिया सारियो मुबैना तौरु खदड़नि फ़क़ीरनि खे हिदायतूं ॾेई रही हुई त एसएसपी ऑफिस में तमाशो कयो वञे, कपिड़ा लीड़ू कया वञनि, जंहिंखां पोइ मारिया सारियो ऐं 15 खदड़नि फ़क़ीरनि खे गिरफ़्तार कयो वियो। करना ये है कि तमाशा करो। तमाशा ये है कि एक दो ट्रांस अपनी कमीजें फाड़े और तुम लोग ऐसे वीडियो बनाओ कि हमें यहाँ बुलाया बेनज़ीर ज़रदारी ने। मतलब हम आए थे शिकायत लेके, केस लेके। इसने बोला तुम्हारे बाप का कमरा नहीं है, निकलो यहाँ से। एसएसपी को बोलूंगी, एसएसपी एफआईआर करेगा। ऐसा कभी भी नहीं हुआ। हमारी आईजी से अपील है इस तरह की वीडियोस बनाओ और इसको जलील करो, और इतना जलील करो कि पूरी दुनिया देखे। अगर एसएसपी के पास भी जाना हो ना तो इन 15, 16, 17 सबको ले जाओ कि भाई ये क्या हो रहा है। वो हमारी मैडम है, उसने 4-5 साल हमारे साथ काम किया है, वकीलों के साथ मिलके। यही औरत हमें भी आज गालियां दे रही है और कल रात उसका मीडिया ट्रायल कर रही है। हम तो उसको जाने नहीं देंगे, सीधी सी बात है। जेल मां ज़मानत ते आज़ाद थियण खां पोइ मारिया सारियो एसएसपी शाहज़ेब चाचड़ ते जिंसी हिरासत करण जा इल्ज़ाम लगाया आहिनि। एसएसपी हैदराबाद मूंखे हरास थो करे ऐं मैसेजेस बि कया मथे लेवल ताईं त हिन शइ खे तव्हां ॾिसो। जंहिंखां पोइ मामलो हाणे टियों रुख अख़्तियार करे वियो आहे। हिन वक़्तु सवाल उहो आहे त मारिया सारियो जिंसी हिरासमेंट वारो मामलो उहिदे ते हुजण दौरान छो कोन ज़ाहिर कयो। उहिदो खसिजी वञण ऐं जेल में वञण खां पोइ हिन अहिड़े क़िस्म जा इंकशाफ छो कया आहिनि। सोशल मीडिया ते हिकु नओं बहस पिणु शुरू थी वियो आहे, जॾहिं त पुलिस जे रवैयनि ते पिणु सख़्त तनक़ीद ॾिसण वटां आई आहे। हिन वक़्तु उहे ॻाल्हियूं बि मंज़र आम ते अची चुकियूं आहिनि त हिरासानी बाबति मारिया सारियो वटि एसएसपी बाबति केतिरा ई राज़ आहिनि, पर उहे कहिड़ा राज़ थी सघनि था ऐं उन्हनि राज़नि खे हिन वक़्त ताईं राज़ में रखण पुठियां कहिड़ो मक़सदु थी सघे थो। मुंहिंजे आई क्लाउड में पूरो डेटा मौजूदु आहे, हर ऑफिसर जो। एसएसपी हैदराबाद जेकी आहे हुन छा कयो, मूंखे लीव ते मोकिले छॾियो। ऐं लीव ते हली वियमि। हींअर ताईं आउं लीव ते आहियां, ऑफिशियली लीव ते आहियां। 27 ते मुंहिंजी लीव ख़तम थींदी। हाणे मामलो रुगो मारिया सारियो जे साख ऐं इज़त जो ई न आहे, हाणे मामलो एसएसपी जी साख ऐं इज़त जो बि थी पियो आहे। ॾिसूं त मारिया सारियो लॻायल इल्ज़ामनि बाबति सबूत पेश करे सघे थी या न। जेकॾहिं हिन अहिड़े क़िस्म जे के सबूत पेश बि कया त आख़िर में उहो सवाल ज़रूर रहिजी वेंदो त उहिदे ते बरक़रार रहण दौरान मारिया उन हिरासमेंट वारे मामले खे छो दॿाए रखियो।